ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। बिन कासिम भरिसां स्टील टाउन थाणे जी हद में बरसाती पानी जी खॾ में ॿ ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। सूमार ॻोठ में 10 वरनि जो ज़ुल्करनैन ऐं अब्दुल वहीद रांदि करण दौरान खॾ में ॿुॾी विया। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद ॿिन्ही ॿारनि जा लाश घर आंदा विया त वारसनि में कोराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। बिन कासिम भरिसां स्टील टाउन थाणे जी हद में बरसाती पानी जी खॾ में ॿ ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। सूमार ॻोठ में 10 वरनि जो ज़ुल्करनैन ऐं अब्दुल वहीद रांदि करण दौरान खॾ में ॿुॾी विया। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद ॿिन्ही ॿारनि जा लाश घर आंदा विया त वारसनि में कोराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बिन कासिम भरिसां स्टील टाउन थाणे जी हद में बरसाती पानी जी खॾ में ॿ ॿारड़ा ॿुॾी फौत थी विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। सजाद छजड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सजाद, आगाह कचो इन हवाले सां। जी तव्हांखे ॿुधंदा हलूं त जेको आहे स्टील टाउन थाणे जी हद जेको खॾे में जेको बरसाती पानी बीठल हो उन में 4 मासूम ॿारड़ा किरी पिया हुआ, जिन मां जेको आहे सो ॿिन्ही खे जेको इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बचाए वरितो, जॾहिं त 2 ॿारड़ा जेके आहे से उहे ॿुॾी फौत थी विया। ॿुॾी जेके फौत थी विया आहिनि उहे ॿई ॿारड़ा जेके खोसा बिरादरी सां तालुक़ रखनि था ऐं उहे असुल बदीन जा रवासी आहिनि, जेके गुलशन जेके सूमार ॻोठ में रहंदड़ हुया ऐं जेके ॿिन्ही जी जेका हिकिड़े जी उमिरि 10 साल ऐं हिकिड़े जी 13 साल ॿुधाई पई वञे। फौतियुनि में जेको आहे सो ज़ुल्करनैन शामिल आहे ऐं पुटु अब्दुल रशीद ऐं अब्दुल वाहिद पुटु यूनुस जेको आहे उहे शामिल आहिनि। जेके ॿिन्ही जा बड़ जेके आहिनि उहे अल ख़िदमत इस्पताल गुलशन हसीद में आंदा विया आहिनि, जिते जेको आहे ज़रूरी कार्रवाई बद वारसनि हवाले कया आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेके मसूम नीकर ॿुॾी फौत थी विया आहिनि उन्हनि जे वारसनि वटि एम्बुलेंस कराइण जा पैसा बि न आहिनि, जेके चंदो करण जे लाइ हींअर जेको आहे उते इस्पताल जे जेका अल ख़िदमत इस्पताल आहे उनजे मुख्य गेट ते माण्हू चंदो करे खेनि इस्पताल कराइण जेका आहे एम्बुलेंस कराइण जे लाइ जेके उते मौजूद आहिनि। हिन महिल ताईं जेको आहे कंहिं बि जेको आहे इंतज़ाम सवाइ जेको पुलिस खां सवाइ ॿी का बि इंतज़ाम न पहुती आहे, नई का संदन वार कई आहे, जिन त चंदो कराए हू पंहिंजा जेके लाश पंहिंजे कारनि जा आहिनि उहे अबाणे ॻोठ जेको आहे बदीन खणाए वेंदा ऐं लाश वारसनि हवाले कया वेंदा। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सजाद छजड़ो तफ़सील ॾिनो।